वफ़ाक़ी सरकार पारां मुसलसल महंगाई सबब अवाम जी चेल चिबी करे छॾिया। उन हवाले सां रतوديرو जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। महंगाई तमामु चोट चढ़ी वई आहे। महंगाई कीअं क़यामत आई आहे न, उभरलो थो सिज उभरे ओलह ॾेल बजे थी क़यामत। वाहे हिन इमरान खान कयो छा असां लाइ? वाङण महांगा, खंड महांगी, गेहूं महांगो, ज़ालिम जी हुकूमत में फांसी आऊं वेल में। बाबा खुदारा पंहिंजो को रहम कर पंहिंजे बच्चनि ते। अवाम तुंहिंजा बच्चा हुकूमत जा वारा फेरा छॾींदासीं, अवाम तोखे कोन बचकी न कंदासीं। महिरबानी करे को अवाम खे रिलीफ ॾे। हे चढ़ी मूरी महांगी 10-20 रुपया मूरी आहे। वाङण हे थैलियूं महांगी, मुर्गी 400 रुपया किलो, क़यामत में नथी थैलियूं 400 रुपया पाव। हे ज़ुल्म। अटो गेहूं महांगो थी वियो आहे। 100 रुपया अटो जो किलो आहे। गरीब छा खाए? मिटी खाए। अरे तूं बि मिटी खा न, तूं महलनि में वेठ। महंग पेडी चढ़ी वई आहे, चोट चढ़ी वई आहे। अटो महांगो, गिहु महांगो, गरीब माण्हू करे छा? मज़ूर महांगे के 500 रुपया मिलनि था, सुबुह जे वेले में पचाइण में हज़रत आहे। पत्ती 1000 रुपए किलो थी वई आहे। कहर लॻो पियो आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हुकूमत का शइ रिलीफ नथी ॾे। टमाटा 200 रुपया किलो, मुर्गी असां ॼाया कॾहिं 400 रुपया किलो थी ई न आहे। 27 साल मुंहिंजी उमिरि सर्विस आहे, असांखे कॾहिं यादि न आहे। गोश्त 500 रुपया किलो, ज़ुल्म आहे, कहर आहे, वञे काॾे। खंडु 140 रुपया किलो, हर शइ महांगी। दवाउनि जे बारे में ॾिसो, तव्हां स्टोर ते वञो, दवा हिकिड़ी शइ 13 रुपया गोरी आहे, उहा 45 रुपया। ज़ुल्म लॻो पियो आहे। डॉक्टरनि जूं फीसियूं रुपए खां 2 रुपए ते थी वयूं। गरीब माण्हू बीमारीअ में हालत आहे। 400 रुपया कमाइण वारो, 600 रुपया कमाइण वारो, ख़ुदा जो कसम अलाह अलाए थो भाई इंसान खे ताक़त न आहे। विगुननि जा किराया हुआ 150, 200 किराया हुआ। भताकोरी लॻी पई आहे। एॾी महांगप थी वई आहे। 340 रुपया किलो गिहु, खीरु 160 रुपया किलो। कहिड़ी शइ? साईं इमरान खान को रिलीफ ई न ॾिनो आहे न। कहिड़ो जॾहिं बि असां नारायण लाइ तब्दीली ईंदी, कहिड़ी तब्दीली आई आहे साईं? कहिड़ी तब्दीली? असां नौजवान आहियूं, इंटर क्लियर, BSc क्लियर, नौकरियुनि लाइ दर पदर लॻा पिया आहिनि। महंग ॾींहों ॾींहुं माण्हू ख़ुदकशी कनि था। महंगाई टॉप ते अची वई आहे। हर शइ महांगी आहे। टमाटा 200 रुपया किलो थी विया आहिनि ऐं खंड बि तक़रीबन 150 रुपया किलो थी हले। अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। असां सां जेको वठण वारो आहे न, गरीब किलो टमाटा बि वठे थो, सुबुह शाम किरो थो करे। असां सां एॾी महांगाई थी वई आहे। हर शइ महांगी थी वई आहे। हालांकि हेसि ताईं माण्हुनि जा तरा ई निकिरी विया आहिनि। हर शइ टमाटा, आलू, मिर्च, खंड, ट्रांसपोर्ट, तेल वग़ैरह हर शइ महांगाई थी वई आहे। इमरान खान बाबा महंगाई कई आहे, ॿियो असां लाइ छा कयो अथई? हर शइ थो वधाए। कॾहिं तेल थो वधाए, कॾहिं खंड थो वधाए, कॾहिं गिहु थो वधाए। रोज़ हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। आवाम त बेज़ार थी चुकी आहे। साईं मज़दूर माण्हू आहे, कॾहिं काॾो हलाईंदो आहे। 300 रुपया कमायो आहे सुबुह खां शाम ताईं। हाणे 3 सै मां वठूं छा? जे छा भाॼी वारनि ॾे वठि त हुननि जी बि ग़रीबनि जी भाॼी चवंदा भाउ मथां हाणे रेट उहे था चवनि, असां छा था करे सघूं? जे वञो किराने वारे दुकाननि ॾे त उहे था चवनि त साढा 300 रुपया गिहु जी थैली आहे। 300 कमाए रोज़ था चवनि। गोश्त वठी आहे, वाङण वठी मां बेज़ार थी वियो हुननि लाइ। केॾी महिल गोगड़ूं था खणी वञूं, कंहिं महिल वाङण था खणी 10 रुपए किलो। असां वञूं काॾे गरीब माण्हू? हे इमरान खान ख़ुदा पाड़ा पटे। असां त परेशान थी विया हिन में। माण्हू करे बि छा करे? 3 सै में छा कंदो? सरकार बि माण्हुनि खे त टेंशन ई न आहे। उन्हनि जूं पघार आहिनि, हर शइ हले थी। गॾा काॾे वारा काॾे वञनि? मज़दूर माण्हू काॾे वञनि? शहरियुनि जो चवणु हो त वज़ीर आज़म इमरान खान महंगाईअ जो नोटिस वठी अवाम खे रिलीफ ॾिए। कैमरा टीम सां गॾु अब्दुलहफीज़ जलबाणी, अवाम जो सहारो न्यूज़, रतوديرو।